घर भी वियो ॿिनि मुखबिन जी अॼु वालदा गुज़ारे वई कल्ह राति चइनि मुखबिन मां ऐं ॿिए जे ॿ जेके आहिनि ॿाहिरि उन्हनि जी वालदा सीरियस हुई। पुलिस पंहिंजे पासे ॾों एफर्ट घणो विधो आहे पर जेतिरी शिकारपुर जी लॉ एंड ऑर्डर जी हालत ख़राबु आहे जो मां वरी वरी दोहराईंदो आहियो आहियां त उहा असांजी प्रोवेंशल रिसोर्सिस खां वधीक आहे जंहिंमें असांखे फेडरल रिसोर्सिस जी आर्मीअ जी मुदाख़लत जी ज़रूरत आहे ऐं उनजे अलावा इहा सिचुएशन आर्ज़ी त कंट्रोल थींदी पर परमानेंट कॾहिं बि कंट्रोल न थींदी। SSP साहब असांजो फुल महिनत करे थो, IG साहब जी सपोर्ट अथसि पर एंड ऑफ द डे जेके असांजा रिसोर्सिस आहिनि उहे नामुकमल आहिनि हिन इलाइक़े खे लॉ एंड ऑर्डर खे कंट्रोल करण। तव्हांखे अगरि मां फ्रेंकली ॿुधायां 4600 स्ट्रेंथ आहे शिकारपुर जी पुलिस कॉन्स्टेबल, हिन वक़्तु 1200-1400 माण्हू कमु कनि। इहा ॾाढी वॾी गफ़लत आहे, जे वटि बि आहे गफ़लत पाण बि सम्झी था। असांजे 9 थाणनि वटि मोबाइल कान्हे, इक्विपमेंट कान्हे, इहो न मां थो करे सघां न SP वीचारो। इहे ॾाढो रिसोर्सिस अचणा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे उहे रिसोर्सिस पुॼाइनि, उहो असां पुलिस खां एक्सपेक्ट थी कयूं। हाणे जिते 4600 स्ट्रेंथ आहे उते कमु वेठी पुलिस 1200 1500 सिपाहियुनि ते कंदी, उन मां 1200 1500 में तव्हां हालत ॾिठी आहे, घणा लोकल आहिनि, एज वधी चुकी आहे कि बीमार आहिनि, 600-700 टोटल सिपाही हिन SP वटि जेते उहो कमु कयो। असां त जेतिरा एज MNA असां प्रोविंशियल गवर्नमेंट खे ब्रीफ करे था सघूं, ॿुधाए था सघूं, पर एक्शन एंड ऑफ द डे प्रोविंशियल गवर्नमेंट